नाज़रीन ख़बर आहे जमालवार इलाइक़े में जमालवार इलाइक़े जमाल करमपुर थाणे जे अदबोठ वकील अब्दुल समद बिजाणी में 35 साला नौजवान अली अकबर उर्फ गोरो शेख के हथियारबंदन कत्ल करे छॾियो। घर में कोराम अची वियो। पोस्टमार्टम लाइ लाश करमपुर अस्पताल मुंतकिल कयो वियो। मक़तूल जे वारसनि एहतिजाज कंदे चयो त बया बिरादरी हथियारबंदन हमलो करे असांजे नौजवान के बेगुनाह कत्ल कयो आहे। वस वारा वाक़े जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ फ़राहम कनि। जिला कश्मीर के अपील है असांजी मदद कयो। सही आहे DSP के मदद कयो। असांजी असां गरीब शेख ऐं मिस्किन आहियूं। असांजी मदद कयो पहली जे न करे सघनि था त पोइ असां पेश आयो कई नौजवान कत्ल किया नालो छा है? साईं असां सुबह पाया घर सुबह चाय टाइम हुयो। एहसान भाई अची करे 7 जोर अची करे फायरिंग कए और घर हमलो के तकरीबन 6 मुड़स हुयासीं जंहिंमें त एहसान भाई और यानी कि हाकिम भाई जो पुट उनसा भाउ गॾु हुयो सचल भाई और अरबेलो भी गॾु हुयो। अरबेलो भाई सौटरूनी जो और नंढो भाउ सचल भी गॾु हुयो। असांजो मरी वियो मुड़ुस भाउ अली अकबर उर्फ गोरो शेख भाउ ग़रीब वेठल मौलवी गुलाम रसूल ॻोठ। असांजी पुलिस के दावत आहे असांजी कोई मदद कयो पहली। असां गरीब असां शेख आहियूं। असां गरीब मदद कयो पहली। पुलिस